بخاری شریف جی حدیث پاک ॿुधाया इन झंडे जो तोखे शान नुज़ूल ॿुधाया आलम वेठा आहिनि साईं हज़रत अल्लामा मौलाना करीम साहिब वेठा आहिनि ज़ामिन मां आहियां हिते हिन मदरसे में बुखारी शरीफ मौजूद आहे मां तव्हांखे इते ॾेखारियां थो हज़रत अम्मा आशा सिद्दीक़ा जो कौल आहे सलात पर तोखे ॿुधाईंदो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि मोमिनन जी मां हज़रत आशा सिद्दीक़ा सभई तो रज़ी अल्लाह तआला अन्हा कुरान तो चवे मां नथो चवां मोमिनन जी मां अल्लाह ताला फरमा अन्नबिय्यु औला बिल मुमिनीना मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम नबी जी ज़ात बाबरकात मोमिनन खे सदर साह खां बि वधीक वेझो आहे ऐं नबीअ जूं घर वारियूं मोमिनन जूं माइरूं आहिनि नबीअ जूं घर वारियूं मोमिनन जूं नबीअ जी ज़ात मोमिन खे साह खां वधीक वेझो आहे साह बि तुंहिंजो तोखां अञा परे आहे पर रसूल करीम मोमिन खे अञा वधीक वेझो आहे ऐं नबीअ जी घरवारी मोमिन जी मां वा अल्लाह जो क़ुरान थो चवे अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे बाब निकाह जे अंदरि हदीस पाक आहे अम्मा थी फरमाए त इस्लाम जे अचण खां अॻु में इस्लाम खां अॻु में नबी करीम जे शरीयत जे अचण खां अॻु में निकाह जा 4 क़िस्म आहे अब अखो मुड़े थो जहिड़ो राज तव्हां था कयो सभु कयो पंहिंजो लोग मारे वियासीं अरे सलाह सलाह बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अम्मा आशा सिद्दीक़ा सब रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त इस्लाम खां अॻु में निकाह जा 4 क़िस्म हा घणा क़िस्म आहे साईं 4 क़िस्म अम्मा आशा जी फरमाए उहे 4 क़िस्म कहिड़ा पहिरों पहिरों क़िस्म बीबी साहिबा फरमाए थी हो जेको अॼुकल्ह असां में जंहिंजो रस्मो रवाज आहे वकील थींदो आहे शाहिद थींदा आहिनि ईजाब थींदो आहे क़बूल थींदो आहे माइटनि जी मर्ज़ी हूंदी आहे उनखां पुछो वेंदो आहे पोइ इहो निकाह थींदो आहे जीअं अॼुकल्ह आम मुस्लमान में अल्लाह पाक जे दीन नबी करीम जे शरीयत पाक में मुरव्विज आहे अम्मा सिद्दीक़ा थी फरमाए हिकिड़ो इहो क़िस्म उन ज़माने में हूंदो हो के क़ौमूं इहो निकाह बि कंदा हुआ पाण फरमाए थी 3 क़िस्म ॿिया हुआ जेके 3 शरीयत पाक अची हराम कया नबी करीम ने 3 क़िस्मनि खे हराम अची कयो ऐं 3 क़िस्मनि खे ख़ुदा जे हबीब रद्द फरमायो छो त उहे 3 क़िस्म ज़िना में शुमार हूंदा उहे निकाह नहा बल्कि ज़िना में शुमार हूंदा उनखे निकाह कोन चयो वेंदो हो लेकिन उन ज़माने में उन वक़्त जा माण्हू चवंदा हुआ त इहो असांजो निकाह हो मोमिनन जी मां अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी जेको आख़िरी क़िस्म हो चौथो क़िस्म हो निकाह जो उन में ईअं हूंदो हो जो उहा औरत पंहिंजे जॻह ते वेही रहंदी हुई माइटनि जी मर्ज़ी कान्हे का भाउ जी मर्ज़ी कान्हे का अज़ीज़नि जी मर्ज़ी कान्हे का कंहिं वकील जी ज़रूरत कान्हे का कंहिं शाहिद जी ज़रूरत कान्हे का कंहिं महर जी ज़रूरत कान्हे का वक़्त मुक़र जी का ज़रूरत कान्हे का पाण वेठी हूंदी माण्हू ॿाहिरां ईंदो हो हुन सां वक़्ती तौरु ॻाल्हाईंदो हो 4 पैसा ॾेई 5 मिंट 10 मिंट 15 मिंट हुन वक़्तु गुज़ारे उतां पोइ वरी हलियो वेंदो हो उनजे वञण खां बाद में उहा माई वरी ॿिए सां हूंदी हुई सुबुह खां शाम ताईं कई 100 माण्हू हुन वटि ईंदा हुआ अहिड़े तरीक़े सां बुराई हलंदी हुई मोमिनन जी मां अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए त उन औरत जी निशानी कहिड़ी हूंदी हुई त कीअं ख़बर पए त चौथे क़िस्म वारी माई आहे उनजो पतो कीअं पए हज़रत अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमायो आहे महबूब मोहम्मद करीम जी कुरान आहे बुखारी शरीफ जहिड़े मोतबर हदीस जे किताब में रिवायत लिखी पई आहे बीबी साहिबा फरमाए थी उन औरत जी निशानी इहा हूंदी जो पंहिंजे घर ते झंडो हणी छॾींदी पंहिंजे घर ते ॾाढे ॻाल्हायो मुस्लमानो सभई वधियो पंहिंजे घर ते छत जे मथां झंडो हणी छॾींदी हुई ऐं सभु कंहिंखे ख़बर पवंदी हुई त इहो बगाया जो घर आहे यानी ज़ान्याणी औरत जो घर आहे मके में रिवाज हो ताइफ़ में रिवाज हो जिद्दे में रिवाज हो मदीने पाक खां ॿाहिरि रिवाज हो ॿियनि शहरनि में रिवाज हो इस्लाम जे अचण खां अॻु में इहो रिवाज हो अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए उन ज़माने में जंहिंजे घर जे मथां झंडो हूंदो हो ईअं सभु को महसूस कंदो हो बिना पुछाजे त इहो रंडीअ जो घर आहे कंहिंजो घर आहे साईं रंडीअ जो घर आहे रंडीअ जो बुखारी शरीफ जी हदीस पाक आहे मोमिनन जी मां अम्मा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी पई ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ अल्लाह पाक शला असांखे तव्हांखे न बुराईअ खां बचाए मां अॻे बि घणा साल मूंखे यादि आहे त मां तव्हांखे हिन जॻह ते ॿुधायो हो त चयो वेंदो आहे इहो गाज़ी अब्बास आहे गाज़ी अब्बास आहे ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधायो त गाज़ी अब्बास फर्ज़ंद आहे शेरे ख़ुदा जो अबा गाज़ी अब्बास कंहिंजो फर्ज़ंद आहे चओ अली मुर्तज़ा जो हज़रत अली शेरे ख़ुदा जो गाज़ी अब्बास उनजो फर्ज़ंद आहे न अबा इमाम हुसैन जो पीए तो भाउ आहे जेको करबला में पंहिंजे भाउ सां गॾु दीन ख़ातिर कुर्बान थी वियो आहे उहो गाज़ी अब्बास आहे हाणे गाज़ी अब्बास पुटु आहे अलीअ जो ऐं अॼुकल्ह वरी झंडे खे चवनि था गाज़ी अब्बास आहे अरे हो पुटु अलीअ जो ऐं अॼोको झंडो पुटु बबुर जो हाणे
हाणे सच ॿुधा जा त बबुर जो पुटु अलीअ जो पुटु हिकु जहिड़ो थींदा वर्दी दे मुस्लमान बबुर जो पुटु काॾे झंडे जो पुटु काॾे अबा अहिड़े तरीक़े सां कंडे जो पुटु काॾे त डंडे जो पुटु काॾे वरी अहिड़े तरीक़े सां सुफ़ेदे जो पुटु काॾे कंहिं लह लकड़ जो पुटु काॾे त शेरे ख़ुदा जो पुटु काॾे ख़ुदा ताला अलीअ जे पुट जी वॾी फज़ीलत कई आहे इनखे कॾहिं बि गाज़ी अब्बास चई कोन थो सघे गाज़ी अब्बास हिकिड़ो थी चुको आहे बसि और मुजाहिदा ख़ुदा सां गुमराही खां बचावई जामीन नवा तरीक़ा नवा मज़हब अव्हांखे यादि न आहे मां तव्हांखे थोरो यादगिरो ॾियारायां नवा फितना पैदा थिया आहिनि नयूं ॻाल्हियूं पैदा थियूं आहिनि ऐं जॾहिं बि का नई ॻाल्हि पैदा थिया ख़ल्क़ कढी लिबी पवंदी आहे